असलामुअलैकुम दोस्तों, उम्मीद करियां तो सब ठीक ठाक हूंदो। दोस्तों अॼु सबक पढ़ंदासीं 6 तख़्ती नंबर 4। इहो जेको सबक आहे इहो ज़बर ज़ेर ऐं पेश जे बारे में आहे त ज़बर कीअं पढ़िजे, ज़ेर कीअं ऐं पेश कीअं पढ़िजे। तव्हां ॾिसी सघो था त जंहिं बि अलिफ़ जे मथां ज़बर ज़ेर या पेश हुजे त उहो जेको आहे हमज़ा करे पढ़ियो वेंदो आहे। इन ॻाल्हि जो जेको आहे ख़ासि ख़्यालु रखो त इनखे अलिफ़ न बल्कि हमज़ा करे पढ़ियो वेंदो आहे। अचो त अॼु जो सबक़ शुरू कयूं था। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हमज़ा ज़बर अ, हमज़ा ज़ेर ए, हमज़ा पेश ओ, अ ए ओ। हा ज़बर हा, हा ज़ेर ही, हा पेश हो, हा ही हो। ठीकु आहे दोस्तों, हिनखे कुझु अहिड़ी तरह पढ़ियो वेंदो। हिनखे जेको आहे हमज़ा ज़बर आ सिर्फ़ु एतिरो पढ़िबो। हमज़ा ज़बर आ, हमज़ा ज़ेर ए, हमज़ा पेश ओ, हा ज़बर हा, हा ज़ेर हे, हा पेश हो। अहिड़ी तरह न पढ़ियो वेंदो। ठीकु आहे, तजवीज़ सां जेकॾहिं पढ़णु चाहियो था त हमज़ा ज़बर आ बसि सिर्फ़ु ज़बर पढ़बी, ज़बर खे छिके अलिफ़ वांगुरु न पढ़िबो। आ ए ओ ईअं न पढ़िबो, अ ए ओ। ऐं एतिरो तकिड़ो बि न पढ़िबो जो अ ए ओ ईअं धड़के वांगुरु आवाज़ु अचे, ह हे हो अहिड़ी तरह में न, बल्कि पूरे अंदाज़ सां पढ़िजे जीअं तजवीज़ सां सही पढ़ी सघिजे थो। हमज़ा ज़बर अ, हमज़ा ज़ेर ए, हमज़ा पेश ओ, अ ए ओ। हा ज़बर हा, हा ज़ेर हे, हा पेश हो, हा ही हो। ठीकु आहे दोस्तों, उमेद कयां तव्हांखे सम्झ में सही अची वियो हूंदो। अचो त हाणे अॻियां ते पढ़ूं। आइन ज़बर आ, आइन ज़ेर ए, आइन पेश आओ, आ आए आओ। इनखे अ ए ओ अलिफ़ वांगुरु न पढ़िबो, बल्कि पूरी तरह निड़ी में आवाज़ु पढ़िबो। जीअं निड़ी तव्हां हेठि पासे ते ज़ोर ॾींदव तव्हांजो आइन इंशाअल्लाह सही निकिरंदो। आइन ज़बर आ, आइन ज़ेर ए, आइन पेश आओ, आ आए आओ।